I'm sorry. मुझे यह खबर नहीं तो डैडी मुझे शादी किया तो सीरियस बैठा था। तानिया, माँ तो के कदे भी माफ कौन कर दिया सु? तू बजे उन्हें पिए जो कातिल लाई, जो को तुझे हमेशा मोहब्बत का दो, ऐ तुझे हमेशा फिकर में रह दो। मामा, मामा मुझे एहसास आए मामा, इन जो माँ अकेलो ही जिम्मेवार है, माँ अकेलो ही जिम्मेवार है मामा। दुनिया जहाँ भी जावे, पर दुनिया जहाँ बूझे, तो के पेजे डैडी जो एहसास करने गुर्जे आ, तुझे खबर ही तो तुझे डैडी हार्ट पेशेंट हो, डॉक्टर बार-बार ये चाहता हुआ, तू कोब सदबू ने जिस जिंदगी जला, हानिकार साबित कर सके तो। बस मामा, पांजी जिंदगी में असां सब खुदकश बन जी आसी मामा। असां उन शख्स लाइ कॾहिं बि संजीदा थी न सोचियोसीं, जेको हर वक्त असांजे लाइ फिक्रमंद हूंदो, हर वक्त असांजे लाइ सोचींदो। डैडी, आई एम सॉरी डैडी, आई एम सॉरी डैडी। मामा, ता सब्र क्यों मामा? दरवाजे से किसी शायद कोई आया हुआ है। अच्छा वकील साहब, वकील साहब, वालेकुम सलाम। बियो साहब। बेगम साहबा, वञण वारी शइ त वई हले, बस सब्र करियो। मूं अव्हांखे डिस्टर्ब कयो, उन लाइ माफ़ी जो ख़ासि आहियां, पर ॻाल्हि अहिड़ी हुई जंहिं लाइ मुंहिंजो अचणु ज़रूरी हो। न एहसान साहब, अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे। बेगम साहबा, फारूक साहब रेत खां ॿ ॾींहं अॻु मूंखे पंहिंजे ऑफिस में घुरायो हो ऐं हिकु वसियत लिखाई हुई। उहा वसियत तव्हां ताईं पहुचाइणु ज़रूरी हुई, उन लाइ आयो आहियां। एहसान साहब, कहिड़ी वसियत आहे? बेगम साहबा, वसियत मुताबिक़ हिन बंगले खां सवाइ जेको अॻु में अव्हां जे नाले आहे, ॿी समूरी मिल्कियत हिकु शर्त सां दानियाल ऐं ग़ज़ाला जे नाले 50-50% थींदी। एहसान साहब, अहिड़ो कहिड़ो शर्त आहे? दानियाल साहब, वसियत मुताबिक़ अव्हां खे ग़ज़ाला सां शादी करणी पवंदी। ॿी सूरत में अव्हां जे हिसे जी समूरी मिल्कियत कंहिं ट्रस्ट जे हवाले कई वेंदी। छा? हा दानियाल साहब, हाणे इहो अव्हां ते आहे, तव्हां कहिड़ो फ़ैसिलो था कयो। भले हाल हाल मुझे जान वठे तो वठे मारे चला के जल्दी उठी जल्दी जल्दी। वालेकुम सलाम बोतार साईं। बेहो 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 बेहो। गुलामो जी बोतार साईं। ये खबर सब तैयारी मुकम्मल है ना? बोतार साईं सब तैयारी मुकम्मल, सजो राज बाग पहुची वियो आहे, बस रुगो तव्हां जो इंतज़ार हो। हाँ, आई मौलवी साहब
सही मौलवी साहब तो सुबह खां वठी इंतजार पियो करे। चङाण हीअं कर मौलवीअ खे वठी अच त निकाह पढ़ाई। ठीक है बोतार साईं, वही वठी दो अचांस। भल तालड़ खान के खबर पए तो बे जे गोठ मो न्याड़ियों जोरी अगवा कराए, जोरी इकड़े कारे लोठे कमदार ता निकाह विचराई। हाणे त भोलड़े वांगुरु बुल्ल दी दो बुल्ल, यो ते मुंग डोरियान, मुंग डर बस मुंग।